आईंदो टी ॻाल्हि कहिड़ी अक्सर तिलावत कुरान अनस क़ुरान पाक जी तिलावत घणी कंदो कर ठाहे ठाहे पढ़ंदो कर घणो पढ़ंदो कर बदलो छाहे रब्बुल इज्जत जल जलालहु मन वालो उन घणी तिलावत जे करे मुॾे निहार जो उन घणी तिलावत जे करे तोखे जन्नत में मूं सां गॾु इहे बिट रखंदो यही ब आंगुरियूं गॾु आहिनि। पर असां क़ुरान करीम खे हिकु पढ़ूं कोन ॿियो जेकॾहिं पढ़ियल आहियूं त उनखे 50 कपड़ा वेड़े पींघे में लोॾा ॾींदासीं त पघर न निकिरेसि साख में नेड़ में या चोरीअ जे डप खां सारनि जे मथां रखंदासीं पढ़ंदासीं न त 30 पारा 114 सूरतूं 6666 आयतूं अल्लाह ताला नाज़िल फरमायूं। इन्हनि में आहे छा इन्हनि में मज़कूर छा आहे इहो असांखे छा थो सम्झाए इन पासे असांजो शौक़ु आहे कोन। अल्लाह ताला असांखे शौक़ ॾे अल्लाह ताला असांखे उनजो क़दुरु ॾे उनजी मोहब्बत ॾे उनजो प्यार नसीब फरमाए। सय्यदना अमीरुल मोमिनीन हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु अरदाह 12 साल नबी पाक खां सूरह अल बकरा जा राज़ ऐं रमज़ूं सिखियो हो ऐं असां छा सिखियाऊं थधे ज़हन सां गौर करे पंहिंजी ज़मीर खां फ़ैसिलो वठ। 24 कलाक रात ॾींहं में आहिनि पंहिंजे बच्चनि लाइ बि टाइम आहे दोस्तनि लाइ बि टाइम आहे हार पे मज़दूर लाइ बि टाइम आहे नौकरी लाइ बि टाइम आहे ज़मींदारी लाइ बि टाइम आहे हर शइ लाइ टाइम आहे पर अल्लाह जे क़ुरान लाइ टाइम न आहे। अल्लाह करे असां क़ुरान करीम खे समझूं असां क़ुरान करीम खे पढ़ूं असां क़ुरान करीम सां दिल लॻायूं असां क़ुरान करीम जो क़दुरु कयूं। अल्लाह ताला जी ज़ात बरकात उन प्यारे कलाम करीम मां मुआ जगह के प्यारी सिट पढ़ी आहे उन ते मां थोरो अर्ज़ करे पंहिंजी जाइ वठंदुसि। अवां तवज्जो फरमायो अल्लाह अज़्ज़ व जल छा फरमायो। अल्लाह फरमाए तो फल्लज़ीना आमनू बिही हरफ़े फा जंहिंखे असीं सिंधी मुहावरे में चऊं फे अरबी जन अल्फा उलमाए किराम मौजूद आहिनि। अरबीअ में इहो फे जो लफ़्ज़ ताक़ीब जे लाइ हूंदो आहे। अॻ में का ॻाल्हि थी चुकी आहे को बयान थी चुको आहे को हुक्म थी चुको आहे को वाक़ियो बयान थियो आहे को ज़िक्र थी चुको आहे उहो बयान करे अल्लाह फरमाए थो पोइ जन उन हबीब ते ईमान आंदो। वो अॻ में बयान छा थियो आहे मुख़्तसर अर्ज़ कयां। सय्यदना मूसा अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जबल तूर ते अल्लाह ताला सां हम कलाम थियो आहे। रब्बुल इज्जत जल शान खे अर्ज़ थो करे मौला मूंखे उम्मत समेत पंहिंजी रहमत लिखी ॾे। चइबो न भाई हीअ ॻाल्हि लिखत में ॾे लिखी ॾे। अल्लाह फरमायो न मौला भला कंहिंखे लिखी ॾींदे। तवज्जो फरमायो क़ुरान करीम जो मिठो सुहिणो अंदाज़ ॾिस व रहमती वसिअत कुल्ल शै फसअक्तुबहा लिल्लज़ीन यत्तक़ून व यूतून ज़कात वल्लज़ीन हुम बिआयातिना युमिनून अल्लज़ीन यत्तबिऊन الرسول
रसूलन नबियल उम्मिया अल्लज़ी यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित्तौरात वल इंजील यअमुरुहुम बिल मारूफ व यनहाहुम अनिल मुनकर व युहिल्लु लहुमुत तय्यिबात व युहर्रिमु अलैहिमुल खबाइस व यदउ अन्हुम इसरहुम वल अगलाल अल्लती कानत अलैहिम फल्लज़ीना आमनू बिही व अज़्ज़रूहु व नसरूहु वत्तबउ नूर अल्लज़ी उन्ज़िल माहू उलाइका हुमुल मुफ़्लिहून। मुझा प्यारा नबी मुझी रहमत हर शे खां वसीया, आसमानन खां वसीया, ज़मीनुन खां वसीया, अर्श कुर्सी खां वसीया, लोह कलम खां वसीया, कायनात के ज़र्रे ज़र्रे खां वसीया, यानी एडी वुसअत जो सभिनी खे शामिल थी वेंदी आहे, पर लिखंदुसि उन्हनि जे लाइ जेके मूं अल्लाह खां डिॼंदा। तवज्जो कजो, जंहिंखे जेतिरो खुदा नवाज़ो उनखे ओतिरो अल्लाह जो ख़ौफ़ रहे। हज़रत पीरन जो पीर मुहियुद्दीन मीर अंदर जो अक्सीर दिलबर दस्तगीर कुद्दस सिर्रुल अज़ीज़ जेको हसनी बाहे हुसैनी बाहे यमदी वली बाहे फयाज बाहे साहिब कमाल बाहे कवाकिब सादा तो सुभान अल्लाह। थोड़ो तवज्जो कयो, केॾा चङा तादाद में गॾु थिया आहियो। थोरो गौर कयो, उहा हस्ती, उहा शख्सियत, उन कमाल वारो जवान जो कवाकिब सादात वारे बुजुर्ग लिखियो आहे त नंढो आहे, डोड़ण जहिड़ो आहे, हलण फिरण जहिड़ो आहे, ॻाल्हाइण ॿोलाइण में शुरू आहे। हिकु भेरे पंहिंजी जीज अम्मा खे तवज्जो कजो, अर्ज़ थो करे, अम्मा मूं अव्हां जी ख़िदमत कई हुई, अव्हां खे यादि आहे? अम्मा पाक हैरान, तू अञा डोड़ मस थो पाई, हली मस थो सघे, ॻाल्हाइण बहाने साफ़ कयो अथई, तो मुंहिंजा पुट मुंहिंजी कहिड़ी ख़िदमत कई? न मां तव्हां यादि कयो, मूं तव्हांजी ख़िदमत कई हुई। अम्मा सां हैरान चए थी, भला ॿुधा कहिड़ी ख़िदमत कई हुई? अम्मा मां अव्हां मां अञा ॿाहिरि न आयो होसि, अञा विलादत न थी हुई, अव्हां जे वजूद मसूद में होसि, बाबा साईं बि घर में न हो, ॿियो को मर्द माण्हू हिकिड़ो फ़क़ीर आयो, दरवाज़े ते ख़ैरात घुरियई, मर्द जो न हो, तव्हां परदेदार ॿाहिरि न निकिता। फ़क़ीर घड़ी खन चयो, ख़ैरात ॾियो।
खैरात जो नेठ फकीर जी आदत वरी हवेली पाक जी गेट खां अंदर पैर रखई खैरात जो आम रवाज होंदो औरत भी खैरात ॾींदी आ को छोकरो या का न्याणी खैरात ॾींदी आ उनते हिरियलो हुयो पोइ अम्मा ओचितो तव्हां ॾिठो हो हिकिड़ो शींहं आयो उन चंबा ओलारे उन फकीर के बाहर कयो परे थी आम घर नाहे ही मदीने जे घोट जे बचरनि जी हवेली आ। अल्लाह से असां तव्हां खे अदब ॾिनो आहे वधीक अदब अता करे मुंहिंजे करे शेर में आले रसूल जी तो अज़मत कुरान में पढ़ ॾाढो पको है न वॾी अजब जहिड़ी ॻाल्हि आहे आले रसूल जी तो अज़मत कुरान में पढ़ हिन शानदार घर जी शौकत कुरान